हिन वीडियो में पाण सिखंदासीं त कंहिं बि पॉइंट खे कार्तीसी प्लान ते ट्रांसलेट कीअं कबो आहे। ट्रांसलेट करण जो मक़सदु आहे त उनखे मूव कीअं कबो आहे, उनखे चोरिबो कीअं आहे। सो अचो त हिन वीडियो जे अंदरि सिखूं था। सो हिन में सवाल आहे त हिकिड़ी इमेज आहे पॉइंट पी जी, जेका ट्रांसलेट करणी आहे 5 यूनिट्स टू द लेफ्ट, यानी 5 यूनिट्स 5 एका काॾे वञिणो आहे खॿे पासे ते, ऐं 3 यूनिट्स अप, यानी 3 यूनिट या 3 एका काॾे वञिणो आहे मथे। सो हिते पी पॉइंट पाण खे मिलियल आहे कार्तीसी प्लान ते, जंहिंखे ट्रांसलेट करणो आहे। सो अचो त ट्रांसलेट कयूं। सो ही 1 2 3 4 5। सो 5 यूनिट्स पाण लेफ्ट अची वियासीं, उन खां बाद में 3 यूनिट्स पाण खे मथे वञिणो आहे, 3 एका मथे वञिणो आहे। सो 1 2 3, यानी ही असांजी ट्रांसलेशन थी वई पॉइंट पी जी। सो ही जेको असांखे सवाल में ट्रांसलेट करण लाइ मिलियल हुयो, पाण उहो ट्रांसलेट करे चुका आहियूं ऐं नई इमेज पी जी ठही चुकी आहे। पर छा हमेशह पाण खे ईअं ई इन अंदाज़ में अंग्रेज़ी में मिलियल हूंदी आहे ट्रांसलेशन, या हुनजा का ॿिया तरीक़ा बि हूंदा आहिनि? ट्रांसलेशन जा कुझु ॿिया तरीक़ा बि हूंदा आहिनि। मसलन पाण हिकिड़ी ट्रांसलेशन हीअं बि करे सघूं था, या पाण खे मिली सघे थी, जीअं एक्स कामा वाए, ऐं इनखे पाण खे ॿुधायल आहे त हिनखे ट्रांसलेट करणो आहे। हाणे ट्रांसलेट पाण खे साॻियो ई सवाल करणो आहे, पर हिनखे अंदाज़ लिखण जो कीअं आहे त 5 यूनिट्स टू द लेफ्ट, यानी एक्स मां असांखे कट करणो आहे 5, यानी एक्स माइनस 5, ऐं कामा हाणे वाए में वरी छा करणो आहे, 3 यूनिट्स पाण खे मथे वञिणो आहे, यानी प्लस करणो आहे, छाकाणि त वाए जेको आहे उहो पॉज़िटिव आहे। सो हिन जो मतिलबु वाए प्लस 3। सो ही बि तरीक़ो आहे, अगरि असांखे इन तरीक़े सां मिलियल हुजे तॾहिं बि असां ट्रांसलेशन करे वञूं। ईअं न हुजे त हमेशह सिर्फ़ु असांखे उहो ॿुधाए। सो एक्स मां अगरि -5 थियल आहे, इन जो मतिलबु बि त एक्स मां 5 यूनिट्स लेफ्ट जी तरफ़ वञिणो आहे। -5 जो मतिलबु छा आहे, 5 यूनिट्स या 5 एका टू द लेफ्ट, या खॿे पासे, यानी 5 यूनिट पाण खे खॿे पासे वञणा आहिनि। ऐं प्लस 3 जो मतिलबु छा आहे त 3 यूनिट्स या 3 एका पाण खे अप वञणा आहिनि या मथे वञणा आहिनि, छाकाणि त वाए पॉज़िटिव थिए थी। सो इन तरीक़े सां बि असांखे ट्रांसलेशन मिली सघे थी। अचो त हाणे पाण हिन मेथड जे ज़रिए हिनखे हल कयूं। सो जेकॾहिं पाण पी जा कोऑर्डिनेट्स ॾिसूं त इहो एक्स ते 3 आहे ऐं वाए ते केतिरो आहे, वाए ते आहे -4। सो अगरि मां एक्स का मां वाए जॻह ते ई कोऑर्डिनेट्स लिखां त 3 का मां -4, ऐं इहे मूंखे ट्रांसलेट करणा आहिनि। सो हिनखे ट्रांसलेट करण जे लाइ छा कंदुसि, ब्रेकेट स्टार्ट करे कामा ॾेई ब्रेकेट बंदि करे छॾींदुसि। हाणे एक्स पाण वटि 3 आहे ऐं वाए केतिरो आहे, -4। हाणे सवाल इहो आहे त एक्स मां केतिरा यूनिट्स पाण खे लेफ्ट वञिणो आहे या खॿे पासे वञिणो आहे, त उहो यूनिट्स आहिनि 5। सो 3 - 5। अहिड़े तरीक़े सां अगरि वाए ते असां ॾिसूं त वाए ते केतिरा यूनिट्स मथे वञिणो आहे, 3। सो 4 + 3, एक्स 3 आहे त एक्स जी जॻह ते 3 रखियो आहे, ऐं वाए -4 आहे त वाए जी जॻह ते -4 रखियो आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त पाण इन तरीक़े सां बि हल करे सघूं था। हाणे जेकॾहिं पाण हिनखे अॻिते हल कयूं त 3 का मां -4, त इहो छा में ट्रांसलेट थी वेंदो, 3 मां जेकॾहिं -5 कयूं त -2, ऐं कामा ॾेई करे -4 + 3 त -1। हाणे जेकॾहिं पाण पंहिंजे पॉइंट खे ॾिसूं जेको पाण ट्रांसलेट कयोसीं, त उते बि इहो ई वैल्यू आहे। उते कोऑर्डिनेट्स कहिड़ा आहिनि, -2 का मां -1, यानी इन जो मतिलबु अगरि पाण हिन तरीक़े सां हल करे पोइ सिर्फ़ु पॉइंट उते वञी रखूं, तॾहिं बि पंहिंजो जवाबु साॻियो हूंदो। सो इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि असांखे सवाल मिलियल हूंदे त असांखे ख़बर हुजणु घुरिजे त एक्स कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे, वाए कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे, एक्स मां हिन जो छा मतिलबु आहे, वाए मां छा मतिलबु आहे, लेफ्ट मां वञण मां छा मतिलबु आहे, राइट वञण मां छा मतिलबु आहे, या इन खां अलावा वाए ते मथे अप वञूं था या डाउन अचूं था, उन मां छा मतिलबु आहे। सो जॾहिं असांजो कॉन्सेप्ट क्लियर हूंदो, असांखे सम्झ हूंदी, त पोइ असांखे ख़बर हूंदी त हिते एक्स मां जेको 5 कट थियनि था या वाए में 3 एड थियनि था, उन मां मुराद छा आहे। चवण जो मतिलबु त सवाल कहिड़े बि अंदाज़ सां पुछी सघे थो, कहिड़े बि रुख सां पुछी सघे थो, पर जेकॾहिं पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर हूंदो त पाण हिन सवाल खे हल करे सघंदासीं।